कोरोना वायरस जे ख़ौफ़ सबब जामशहर खां आयल माज़ूर मिस्किन खे सेक्रेटरीट अंदर न छॾियो वियो। माज़ूर शख़्स 6 कलाक गेट ते बीठो रहियो, अंदर वञण जूं सदाऊं हणंदो रहियो, पर मथस कंहिंखे बि रहम न आयो। टंगुन खां लाचार मोहम्मद सोहेल ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एंटी करप्शन चेयरमैन ॾांहुं लेटर खणी आयो हो। पुलिस ऐं सिक्योरिटी एहलकारनि तरफ़ां न छॾण ते हुकूमत ऐं कामरनि खे पिटूं ऐं पाराता ॾींदो रहियो। सुबुह खां बीठो आहियां बाबा, ख़ुदा जी मार पड़े हिननि खे। ऐं माज़ूर आहियां, कोटड़ी जामशोर खां आहियां, ख़ासि बंदे हाणे कार्ड दिखा के जा रहे मैं माज़ूर इधर सुबह से बैठा हुआ। इन मौक़े ते मोहम्मद सोहेल अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हू मिस्कीन आहे, दोस्तनि ऐं घर भातियुनि खां मिनथूं करे 1500 रुपया गॾु करे हिते पहुतो आहे, पर खेसि अंदरि न छॾियो वियो। हुन चयो त कोरोना वायरस उन्हनि कामरनि जे करे ई आयो आहे जेके मिस्कीननि मथां रहम नथा कनि। पुराना वायरस नहीं, लोगों को इनके ऊपर वायरस आया बाबा, अल्लाह अल्लाह का वायरस है, इनके ऊपर अल्लाह का अज़ाब आएगा। मेरे माज़ूर को नहीं छोड़े। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।